एनपीपी सरबराह गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई सेशन कोर्ट जे 7 केसनि में अदालत पेश थिया। वकीलनि तरफ़ां कयल वर्क सस्पेंड सबबि केस जी ॿुधणी 15 अक्टूबर ताईं मुलतवी कई वई आहे। मुर्तज़ा जतोई अदालत ॿाहिरां चयो त 6वीं तरमीम खां पोइ अदालतूं प्रेशर में आहिनि। हुकूमत जे चवण ते जजनि जा ट्रांसफर थी रहिया आहिनि। जजनि जी मुक़ररी लाइ लॉ मिनिस्ट्रीअ खे समरी ॾिनी वेंदी आहे, पर मिनिस्टर नथो चाहे त अदालत में ईमानदार जज मुक़ररु कयो वञे। शुक्र आहे त सिंध जो माण्हू सुजाॻ थियो आहे। हुकुमराननि पंहिंजो रवैयो तब्दील न कयो त जल्द नेपाल वारी सूरतहाल पैदा थींदी। दोदापुर में बालाज मलगाणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं ॻोठ ते हमले ख़िलाफ़ ॻोठ गुलाम रसूल मलगाणी जे रहवासियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ॻोठाणे हाकिम मलगाणी, माशूक मलगाणी ऐं ॿियनि चयो त 3 महीना अॻु मुराद मलगाणी धुर जे माण्हुनि वण वढण जे मामले तां हमिलो करे असांजे हिकु नौजवान खे क़त्ल ऐं 5 ॼणनि खे सख़्तु ज़ख़्मी कयो। पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कख भञी ॿीणूं नाहे कयो। गुज़िरियल राति हथियारबंद जवाबदारनि ॻोठ मथां फायरिंग कई। उन्हनि वस वारनि खां मुतालबो कयो त 62 जवाबदारनि ख़िलाफ़ नोटिस वठी इंसाफ़ ॾिनो वञे। मेहड़ में दुआ होटल वेझो कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो। नतीजे में मोटरसाइकिल सवार 2 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि जी सुञाणप गुलाम सरवर ऐं गुलाम नबी चांडियो जे नालनि सां थी। इतला ते संदनि वारसनि वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो। कुंभ में सीनियर सहाफ़ी ऐं ख़ानगी टीवी एंकर पर्सन इम्तियाज़ मीर जे क़त्ल ऐं कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सीनियर सहाफ़ी सांवल गाहो, मुरीद राजपर, अलीबख्श शनबाणी ऐं ॿियनि चयो त शहीद सहाफ़ीअ जे कातिलनि खे गिरफ़्तार करे सहाफ़ियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। सिंध सहाफ़ियुनि लाइ मक़तल गाह बणिजी वई आहे, जिते को बि सहाफ़ी महफ़ूज़ नाहे। खैरपुर में सहाफ़ी इत्तहाद तरफ़ां कराची जे सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ मीर जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं घोटकीअ में सहाफ़ियुनि मथां पूरा केस दाख़िल थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सहाफ़ी गुलाम हुसैन चांग, शमन राजपर, हाकिम सैतो ऐं ॿियनि चयो त सहाफ़ी इम्तियाज़ मीर खे ॾींहं ॾिठे कराची में गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। निशानदेही बावजूदि कातिल गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। सिंध हुकूमत सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण में नाकाम बणिजी वई आहे। ॿिए पासे घोटकीअ में सहाफ़ियुनि मथां कूड़ा केस दाख़िल करे खेनि हिरासा कयो पियो वञे। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो त शहीद सहाफ़ीअ जे कातिलनि खे जल्द गिरफ़्तार करे घोटकीअ जे सहाफ़ियुनि मथां दाख़िल कयल कूड़नि केसनि खे फौरी तौरु ख़तमु कयो वञे।